जी नाज़रीन, पूरी सिंध टैलेंट सां भरियल आहे। नौजवाननि में तमामु घणो फ़न आहे। फैज़गंज तालुके जा केतिरा ई नौजवान आहिनि जेकी सुठो आवाज़ु रखनि था। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन्हनि खां ॿुधंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। थिए मलता सतां कूक कोयल करे हू परे आ परे आ परे आ परे। हिते असां वटि को बि सिखिया सेंटर न आहे। हिते बसि शाम जो असां चोयारे करे ॿ टे दोस्त असां पाण में बसि ईअं थोरो गुनगुनाईंदा आहियूं। जेकॾहिं हिते को सिखिया सेंटर हुजे त काफ़ी नौजवान हिते उभरी निकिरी वेंदा। टाइम खां वठी असां इहो माना ॻाइणु शुरू कई आहे पंहिंजे दोस्तनि यारनि सां, ईअं पाण में वेही कचहरी करे। पोइ वधीक दिलचस्पी सां मूं ॻाइणु शुरू कयो, पर हिते को माना सिखिया वारो मर्कज़ न आहे, सुठो न आहे जो मां अॻिते वधी सघे। तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार लड़क लड़ी प्यालार करे लड़क लड़ी प्यालार करे। दर्दन जो दास्तानो भला केर थो ॿुधे मसरूफ़ आ ज़मानो भला केर थो ॿुधे। दर्दन जो दास्तानो भला केर थो ॿुधे। गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾण, को हा पियो करे को न पियो करे। ॻाल्हियूं त अलाए कहिड़ियूं अथनि, को हा पियो करे को न पियो करे। असां हिन टाइम न्यूज़ जा तमामु थोरेता आहियूं जेको अहिड़े रेगिस्तान में अची ऐं असांखे ॻोल्हे लधो। ऐं हिकिड़ा मां पंहिंजे नाले त नथो चवां, पर हिकिड़ा हिते ॿाहिराड़ियुनि में हीरा पुरियल आहिनि जेके ज़ाहिर नथा थियनि। ऐं असां दुनिया ते ज़ाहिर नथा थियूं। ऐं असांखे को सिखिया सेंटर खोलियो वञे, को हारमोनियम सिखिया सेंटर हुजे, को राग जो सिखिया सेंटर हुजे। जीअं असांखे नज़दीक शहर लॻनि था, शहर पकाचांग आहे, भंगू भेण आहे ऐं पडीदन आहे ऐं करुंडी आहे। त हिते सिखिया सेंटर खोलिया वञनि त सिंधी मीडिया जी ऐं प्रोड्यूसरनि जी ऐं सहाफ़ियुनि जी इन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी त असांखे को सेंटर खोलियो ॾिनो वञे ऐं हीरा दुनिया ते उजागर थियनि ऐं दुनिया हिननि खे ॿुधे। वारे आला जे कुल्हनि ते तूं संवारे विझंदे, कई महमीर ख़ुदा कई महमीर ख़ुदा ॼाणे त मारे विझंदे। वारे आला जे कुल्हनि ते तूं संवारे विझंदे। यार पूरब थो लॻे प्यार जी आलाप न कर, कई मदफून मुकामल मां उथारे विझंदे। वारे आला जे कुल्हनि ते तूं संवारे विझंदे। हाणे असां पलियो आसरो असां पलियो आसरो। असांखे ॻाइण वॼाइण जो शौक़ु आहे। असां हिते पंहिंजे ॻोठ में ऐं पंहिंजे भाइरनि सां पंहिंजे सौटनि सां सभिनी दोस्तनि सां गॾिजी शाम जो कचहरी थींदी आहे। राग जो शौक़ु असांखे असुल खां वठी आहे ऐं असां वटि को सिख्या जो अहिड़ो को मसइलो कोन्हे, न की को हिते को स्कूल आहे, न की को हिते उस्ताद आहे, न की कुझु न की का ॻाल्हि आहे। ईअं ॿुधी ॿुधी असां जेको आहे सो पंहिंजे शौक़ खे बहाल कंदा था अचूं ऐं जेको आहे सो असां ॻाईंदा था अचूं ऐं असांखे सिख्या लाइ को मौक़ो ॾिनो वञे। असांखे ॻाइण लाइ हेॾी अॼु मीडिया जो दौरु लॻो पियो आहे, बहितरीनु दौरु आहे। इन में असांखे जेको आहे सो असां महिरूं लॻा पिया आहियूं, कंहिं चैनल ते न आहियूं ऐं कंहिं सिख्या असां नथा करे सघूं। असां जो लाइ इहे वॾा मसइला आहिनि ऐं असांजे लाइ अहिड़ो को प्रोग्राम कयो वञे जंहिंमें असां सिखी ऐं
उस्ताद कंहिंखां सिखी वठूं या सिख्या जो घर को क़ाइमु कयो वञे असां वटि। अॼु या सुभाणे वींदो मौत मारे, अॼु या सुभाणे वींदो मौत मारे, जानी पंहिंजो मुंहड़ो ओ जानी पंहिंजो मुंहड़ो वञ तूं ॾेखारे, अॼु या सुभाणे वींदो मौत मारे, अॼु या सुभाणे। असां अञा माना जेको आहे सो सिख्या जो मर्कज़ कोई हिते न आहे, बसि पंहिंजे शौक़ु सां ई महफ़िलुनि में वञी करे हेॾे होॾे ॻायूं था। जे सिख्या जो मर्कज़ हिते असांजे फैज़गंज में कयो वञे त काफ़ी सुठा टैलेंटेड छोकिरा अॻिते अची था सघनि ऐं सुठा फ़नकार थी था सघनि। यानी मुंहिंजी बि का सिख्या बेसिकली थोरो घणो ईअं, बाक़ी एॾी का सिख्या न आहे, असीं ईअं दिलि जे शौक़ु सां ॻायूं था। हिन दिलि जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं, टे चारि ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिलि जूं छा ॿुधायां तो मूंसां जेके कयूं चांड्रोकीअ में वेही, तो मूंसां जेके कयूं चांड्रोकीअ में वेही, सभु यादि मूंखे आहिनि, सभु यादि मूंखे आहिनि, से यादगार ॻाल्हियूं, सभु यादि मूंखे आहिनि, से यादगार ॻाल्हियूं, टे चारि त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं। नाज़रीन, तव्हां नौजवान फ़नकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। हिननि जो चवणु आहे त तालके फैज़गंज में जेकॾहिं को सेंटर हुजे जिते नौजवान फ़नकारनि खे सिख्या ॾिनी वञे तो अञा वधीक लाभ हासिलु करे सघंदा। कैमरामैन अली शनावर सां गॾु अब्दुल रहमान चांग, टाइम न्यूज़, करूंडी।